बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। क्लास नंबर 52 में तव्हां सभिनी खे भलीकार। अॼु जो असांजो मौज़ू आहे बेसिक मैथमेटिक्स जे कोर्स मञा रेशो। रेशो खे असां सिंधीअ में चवंदा आहियूं निस्बत, यानी कंपेरिजन ऑफ टू क्वांटिटीज़ ऑफ सेम काइंड। हाणे असांखे हिनखे सम्झण जी ज़रूरत आहे त असां निस्बत यानी भेटण, कंपेरिजन, पर कंहिंजी भेट कंदा आहियूं? टू क्वांटिटीज़ जी, पर उहे छा हुजनि? सेम काइंड, यानी हिक ई क़िस्म जूं हुजनि। मां हिकिड़ो तव्हांखे मिसाल ॾियां। अगरि मां हिकिड़े पासे ॾों खणां थो 5 मिंट ऐं ॿिए पासे ॾों खणां थो 10 मीटर, छा मुंहिंजूं इहे क्वांटिटी सेम आहिनि? न। अगरि मां हिन जी भेट कंदुमि त इहा भेट मुंहिंजी ग़लति थींदी। इन जो मतिलबु आहे त रेशो भेट कंदो आहे, पर भेट छा जी? सेम क्वांटिटी जी, या सेम काइंड हुजे हुननि जो क्वांटिटीज़ जो। हाणे ईअं खणी चऊं 10 मीटर रेशो कयूंसि था 20 मीटरनि सां, यानी हे बि मीटर आहिनि, हे बि मीटर आहिनि, त असां हिनखे चवंदासीं इहा सेम काइंड ऑफ क्वांटिटी आहे, यानी असां हिन जी निस्बत मालूम कयूं था। ऐं निस्बत जो मक़सदु ईअं हूंदो आहे, ईअं खणी मां तव्हांखे सोलो मिसाल ॾियां पैसनि जो। अगरि हिकिड़ो माण्हू 2 लख रुपया इन्वेस्ट करे थो, हिकिड़ो माण्हू 4 लख रुपया इन्वेस्ट करे थो, मां तव्हां खां थो पुछां रेशो इन्वेस्टमेंट जो कंहिंजो आहे? जंहिंजो 4 लख रुपया आहे या 2 लखनि वारो? तव्हां चवंदो साईं जंहिंजा 4 लख आहिनि उनजो रेशो डबल आहे ऐं हुनजो रेशो सिंगल आहे, यानी इहो तव्हां छा कयो? इहा तव्हां भेट करे ॿुधाई त हुनजो रेशो डबल, हुनजो सिंगल आहे। यानी अगरि चऊं त हे सर हिकिड़ो सिंगल आहे यानी 1 आहे, त ॿियो हुनजे डबल यानी 2 आहे हुनजा। अगरि हुनजो हिकिड़ो हिसो थींदो त हुनजा 2 हिसा थींदा, छो त हुन 2 लख ॾिना आहिनि ऐं हुन 4 लख ॾिना आहिनि। हाणे इहा शइ असां ॾिसो हिते छा सां भेट कईसीं? पैसनि सां भेट कईसीं, ॿिन्ही जी क्वांटिटी बि सेम आहे। सो अहिड़े तरीक़े सां असां रेशो जे अंदरि कंपेरिजन कंदा आहियूं हिकु जहिड़ियुनि शयुनि जो। अच्छा, हाणे तव्हां ॾिठो हूंदो त मां हिननि जे विच ते हिकिड़ी साइन इस्तेमालु कयां थो। रेशो जी साइन आहे हीअ ऐं रेशो जी ॿी साइन आहे हीअ। हाणे तव्हां चवंदो त सर अपान कीअं रेशो जी थी सघे थी? असां हिनखे हीअं बि लिखी सघूं था 10 भाङे 20। छो त तव्हां यादि रखी छॾियो त रेशो इज़ आल्सो फॉर्म ऑफ कॉमन फ्रैक्शन, यानी रेशो हिकु क़िस्म आहे कॉमन फ्रैक्शन जो। इन जे करे असां हीअं रखूं 10 रेशो 20 या 10 भाङे 20। असां हिननि ॿिन्ही खे ईअं लिखी सघूं था। जॾहिं त 10 रेशो 20 10 अपान 20, हिनखे कीअं हल कंदासीं? हिनखे असां हल कंदा आहियूं रिड्यूसिंग सां, यानी 1 ॾांहुं 10 2 ॾांहुं 20। चवंदो त सर हिन जो रेशो 1 आहे, हिन जो रेशो 2 आहे। मां तव्हां खां पुछां थो तव्हां हिते छा कयो आहे? रिड्यूसिंग कई आहे। हिन में असां छा कंदा आहियूं? हिन में बि रिड्यूस कंदा आहियूं, 1 ॾांहुं 2 ॾांहुं 20। यानी तव्हां 1/2 लिखो या 1 रेशो 2 लिखो, ॻाल्हि साॻी आहे। असां हिनखे छो त चई वियासीं न त रेशो फॉर्म आहे छाजो? कॉमन फ्रैक्शन जो, त असां हुनखे अपान में बि लिखी सघूं था। यानी हिननि ॿिन्ही तरीक़नि सां असां हुनखे रिप्रेज़ेंट करे सघूं था। हाणे जेके ॿ क्वांटिटीज़ आहिनि 5 रेशो 12, हाणे हिन पासे वारी क्वांटिटी खे असां चवंदा आहियूं एंटीसीडेंट, ऐं जेका ॿिए नंबर ते असांखे क्वांटिटी मिलियल आहे इनखे चवंदा आहियूं कॉन्सिक्वेंट। साॻे ई तरीक़े सां अगरि तव्हां लिखो था 5 भाङे 12, त तव्हांजो जेको अंश आहे उहो थींदो एंटीसीडेंट, ऐं तव्हांजो जेको शेद आहे जंहिंखे डेनोमिनेटर चवंदा आहियूं उहो थींदो कॉन्सिक्वेंट। सो इहे ॿ नाला बि तव्हांखे ज़हन में हुजनि, में बि असांखे किथे इहे टेस्ट वग़ैरह में अची सघनि। हाणे तव्हांजे साम्हूं असांखे मिलनि था 25 किलोमीटर, रेशो कढणो आहे हुनजो 50 किलोमीटर सां। असां हिनखे कीअं हल कंदासीं? सभ खां पहिरियां त असांजो फ़र्ज़ु आहे त ॾिसूं त छा जेको कंपेरिजन मिलियो आहे उहो असांखे हिकु जहिड़ी क्वांटिटी जो मिलियो आहे या न। हा मिलियो आहे, त पोइ तव्हां छा कंदव? सिंपली हिनखे रिड्यूस कंदव। रिड्यूस कीअं करिणो आहे? साॻी टेबल पढ़ो। अच्छा, रिड्यूसिंग में असांखे ख़बर आहे अगरि मूंखे को 10 भाङे 20 ॾिए थो त रिड्यूस में तव्हां 2 जी टेबल पढ़ो, बि तव्हांजे मथां आहे। का वॾे में वॾी टेबल अगरि उन्हनि ते वञे थी तव्हां उहा डायरेक्ट पढ़ो, तॾहिं बि तव्हांजे मथां आहे, का ग़लती न आहे हिन में। मिसाल 1 ॾांहुं 10 2 ॾांहुं 20। अगरि तव्हां ईअं पढ़ो बि तव्हांजी मर्ज़ी 5 ॾूं 10 10 ॾूं 20 1 5 5 ॿिए 5 10, तॾहिं बि ॻाल्हि साॻी आहे। सो हिते बि ईअं ई आहे त तव्हां 1 25 25 ॿिए 25 50 कयो बि तव्हांजे मथां। असांखे जेको जस्ट मक़सूदु हूंदो आहे इन सॼे प्रोसेस में उहो हूंदो आहे आंसर जेको असांखे मिली वेंदो। हाणे असांखे हिकिड़ो हिसाबु मिलियो आहे जंहिंजे अंदरि चयो त तव्हां रेशो मालूम कयो 2 आवर्स रेशो 30 मिनट्स। हाणे असां ॾिसंदासीं छा इहा क्वांटिटी हिक ई फैमिली जी आहे या न।
पहिरियों त ॾिसंदासीं ॿई टाइम आहिनि, ओके आहे, पर टाइम जे अंदरि बि त फैमिली आहे न, टाइम जे अंदरि सेकंडनि वारी फैमिली आहे, मिंटनि वारी फैमिली आहे, कलाकनि वारी फैमिली आहे। असां अगरि कलाकनि ॿिनि खे 30 मिंटनि सां रेशो कंदासीं त इहा नाइंसाफ़ी थी वेंदी, छो त हे ॾिसो हिन जा 2 आहिनि, हिन जा 3 आहिनि, पर असांखे छा करिणो पवंदो, हिन खे बि मिंटनि में तब्दील करिणो पवंदो। 2 कलाकनि में घणा मिंट, 120 मिंट। असांखे ॿियो रेशे में कहिड़ी पॉइंट मिलियल आहे, 30 मिंट। हाणे असां ॾिसूं था त ॿई फैमिलियूं बराबरि आहिनि। हाणे असां हिनखे फर्दर रिड्यूस करे सघूं था, ऐं रिड्यूस करण लाइ ख़बर आहे त जॾहिं ॿिन्ही पासनि जो 0 अचे त तव्हां आसानी सां 0 कटे सघो था। अॻिते अचो, 1 टका 4 टका 12। कीअं रेशो मालूम कयोसीं, अगरि मट क्वांटिटियूं हुयूं ऐं हिक ॿिए में तब्दील थी सघनि पिया, ॾिसो हे कलाकनि खे त मिंटनि में करे सघूं पिया, असां उनखे मिंटनि में करे हिक ॿिए जी लेवल ते आणे पोइ असां उन जो रेशो कढियोसीं। हाणे असांजो रेशो दुरुस्त आहे, पर अगरि 1 ॾूं 15 ॾूं 30 कयूं आहे त असांजो इहो रेशो ग़लति थी वञे आहे। इन जे करे असांखे जॾहिं बि रेशो में मट क्वांटिटीज़ मिलनि असां उन्हनि खे बराबरि कंदासीं, पर कहिड़ियूं, जॾहिं फैमिली साॻी हुजे। मिसाल कीअं, अगरि तव्हांखे को चए थो 10 मीटर रेशो कयो 20 सेंटीमीटर सां, त हाणे ॾिसो ॿिन्ही जी जेका फैमिली आहे उहा हिकु त माना मेजरमेंट सां ऐं लेंथ सां आहे, ठीकु आहे। हाणे असांखे ख़बर आहे त 1 मीटर में घणा सेंटीमीटर हूंदा आहिनि, 100 सेंटीमीटर हूंदो आहे। 10 मीटरनि में घणो हूंदो, 1000 सेंटीमीटर। हाणे असां छा कंदासीं, जॾहिं 10 मीटर ऐं 20 सेंटीमीटर मिलनि था, यानी असां पहिरियों त ॾिसो न फैमिली मेजरमेंट आहे, लेंथ आहे, लेंथ में 2 यूनिट ईंदा आहिनि, मीटर ऐं सेंटीमीटर। पोइ असांखे हिकिड़ी टेबल यादि करणी हूंदी आहे त 1 मिंट में घणा सेकंड थींदा आहिनि, 1 कलाक में घणा मिंट थींदा आहिनि, 1 मीटर में घणा सेंटीमीटर थींदा आहिनि, 1 सेंटीमीटर में घणा मिलीमीटर थींदा आहिनि। तव्हांजे साम्हूं हिकिड़ो चार्ट बि हूंदो, तव्हां उनखे बि ॾिसी करे हिकिड़ी बुक ते नोट करे सघो था, त जीअं तव्हांखे रेशो में अहिड़ी क्वांटिटीज़ मिलनि त तव्हां उनखे सेट करे सघो। हाणे ॾिसो 10 मीटर 20 सेंटीमीटर, असां छा कंदासीं, 10 मीटरनि खे सेंटीमीटर में तब्दील कंदासीं। असांखे ख़बर आहे त 1 मीटर में 100 सेंटीमीटर थींदो आहे, त 10 मीटरनि में 1000 सेंटीमीटर, ऐं अॻियां असां रखंदासीं 20 सेंटीमीटर। हाणे जॾहिं हिकु जहिड़ी फैमिली थी वई आहे त असां हिननि खे फर्दर रिड्यूस करे असां हिन जो रेशो कढी सघूं था। हाणे नेक्स्ट जेका कंडीशन आहे रेशो जे अंदरि उहा इहा आहे त रेशो असांखे अपान में मिलियो आहे। रेशो अपान में मिलियो आहे त अपान में रेशे खे हल करण जो तरीक़ेकार छा आहे त तव्हां ॿिन्ही जी LCM कढो, LCM ॿिन्ही पासनि जो ज़र्ब कयो, त 5 ऐं 3 जी LCM छा थींदी, 15। त 15 तव्हां हिन पासे बि ज़र्ब कयो, 15 तव्हां हिन पासे बि ज़र्ब कयो। 1 5 5 3 5 15, 1 टका 5 टका 15। हाणे मथियां पाण में ज़र्ब कयो, 1 टका 3 ॿ 5 10, हे असांजो जवाबु। हाणे असांजे साम्हूं हिकिड़ो रेशो जो हिसाबु मिलियल आहे, असांखे अपान में हिकिड़ो दर्जो मिलियल आहे। हाणे हिनखे कीअं सॉल्व कंदासीं, सभ खां पहिरियां त असांखे ख़बर आहे त हिननि जी LCM कढंदासीं। जॾहिं असां 5, 10 ऐं 15 जी LCM कढंदासीं त असांखे LCM मिलंदी 30, ऐं जॾहिं असांखे LCM मिली थी वञे त असां LCM जो छा कंदा आहियूं, LCM सभिनी सां मल्टीप्लाई कंदा आहियूं। हिन सां बि LCM मल्टीप्लाई कंदासीं, हिन सां बि LCM मल्टीप्लाई कंदासीं, ऐं हिन सां बि LCM मल्टीप्लाई कंदासीं। उन खां पोइ असां छा कंदासीं, हिनखे रिड्यूस कंदासीं त 1 5 5 6 5 30, 1 10 3 30, 1 15 15 2 15 30। त असां छा कंदासीं, जेके बि असांखे अंग मिलिया आहिनि उहे लाहे रेशो जी फॉर्म में रखंदासीं। अच्छा, हाणे असां ॾिसूं था त ही बि पाण में रिड्यूस थियनि था, ही बि पाण में रिड्यूस थियनि था, पर छा कोई अहिड़ो अंग आहे जंहिंसां ही टई गॾिजी रिड्यूस थियनि, न आहे। अगरि असांखे अहिड़ी कंडीशन मिले थी त असां हिनखे फर्दर रिड्यूस न कंदासीं, हिकु शर्त ते रिड्यूस कंदासीं त टई कंहिं हिक ई अंग सां रिड्यूस थियनि। सो उमेद आहे त रेशो जा नंढा नंढा एग्ज़ाम्पल्स तव्हांखे सम्झ में अची विया हूंदा। तव्हां वधीक असांजे क्लास 6 में बि रेशो पढ़ायल आहे। अगरि तव्हां ही क्लास सम्झी विया आहियो त तव्हां क्लास 6 जो रेशो बि स्टडी कंदव त अञा तव्हांखे बहितर सम्झ में अची वेंदो। सो तव्हांजे साम्हूं होमवर्क आहे, होमवर्क कयो। इंशाल्लाह वरी मिलंदासीं हिकु नई क्लास में, तेसिताईं गॾु जो सिंधी ताट सां। अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाह।